अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। नवाबशाह मां अब्दुल सलाम डहरीअ जी अॻूणी सूबाई सलाहकार मीर सोराब खान मरीअ जी नवाबशाह में शानदार आजियां गुलन जी वर्खा मोहम्मद अनवर ज़हरी फैसल खान ज़हरी हाजी लाइक लिगारी एहसान सियाल पारां आजियां ॾिनो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़लदारी जो कोऑर्डिनेटर मीर सोराब मरी अरबाज ॾींहुं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़लदारी जो कोऑर्डिनेटर मुक़ररु थियण बैदि अबाणी शहर नवाबशाह पहुतो। नवाबशाह पहुचण ते PP पीपुल्स यूथ सिफ़ाप कारकुननि पारां आजियां कई वई। नवाबशाह सकन रोड ते मीर सोराब मरी जे आजियां लाइ अख्तर अली रिंद गुलाम रसूल रुस्तमानी मीर अनवर ज़हरी फैसल खान ज़हरी पारां आजियाणी कैंप में पिण शानदार आजियां कई वई। जॾहिं त मीर सोराब खान मरी ख़िताब कंदे चयो त पार्टी जी क़यादत जी सरवाणी में जदोजहद जारी रहंदी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।